अशिल कहाँ के इहा ख़बर बि न पई त हमले करण वारो रज़न हो या बरा। हाणे तूं ई ॿुधाए असीं FIR दाख़िल करायूं त कंहिंजे मथां? मोनू एतिरो आसानी सां हा तो न कंदो, इहो असांखे ॾाढो रुलाईंदो। जेकॾहिं असां रिश्तो मिठू ऐं खुदनि वारनि खां घुरूं न त उहो ॾियण में देरि ई कोन कंदा। न न, सोडल हिन रिश्ते खे कोन मञीदो। मस त मां सोडल खे रिश्ते लाइ मञायो आहे। राज़न, सभ खां पहिरियां त मां तव्हांजो थो रायतो आहियां जो तव्हां मूं मथां भलाई कई, कावड़ खे छॾे हक़ ऐं सच खे सुञाणण जी कोशिशि कई थो। चए पियो त फ़िलहाल राज़न वारनि सां का बि छेड़छाड़ न कजो। पर सोट जेकॾहिं हू असांजे ॻोठ में दाख़िल थियनि त पोइ? ॻोठ त छा, पर असांजे घर में दाख़िल थियनि न, तॾहिं बि उन्हनि खे कुझु न आहे चवणो। शाहनवाज़ खान अजायो कावड़ न कयो ऐं हा, थधे दिमाग़ सां वञी सोचो। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो FIR दाख़िल कयो था या मां वञी DSP सां मिलां?